सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब ॿियो सबक पहिरियों हवास सेंसिस। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। अॼु असां हवासनि जे बारे में बुनियादी मालूमात या ॼाण हासिल कंदासीं। अचो त पहिरीं गॾिजी कुझु मज़ेदार तस्वीरूं ॾिसूं। पहिरीं तस्वीर मिठाईअ जी आहे। असांखे ख़बर आहे त हिन मिठाईअ जो ज़ाइको मिठो आहे। ॿी तस्वीर निमोरी जी आहे या निम जा पन। जीअं तव्हांखे चखिया हूंदा कंहिं ज़रूरु चखिया हूंदा, ॿार त खाईंदा आहिनि, असांखे ख़बर आहे त हिन जा ज़ाइको कोड़ो आहे। अॻी तस्वीर आहे अंबड़ी जी। वात में पाणी अची वियो तस्वीर ॾिसी। असांखे ख़बर आहे त हिन जो ज़ाइको खटो आहे। पकोड़ा त चहिरा हूंदा आहिनि। पताशा ऐं रेवड़ियूं इहे बि मिठियूं हूंदियूं आहिनि। हाणे असां सभु शयूं हुते रखियूं जेके खाधे वारियूं। असांखे ख़बर आहे त इन जा मुख़्तलिफ़ ज़ाइका आहिनि। मिठाई जेका मिठी आहे, मिर्च तिखा आहिनि, अंबड़ी खटी आहे, लीमो खटो आहे, निमोरी कोड़ी आहे, पकोड़ा चहिरा आहिनि, पताशा ऐं रेवड़ियूं जेके आहिनि उहे मिठा आहिनि। आख़िर असांखे इहा कीअं थी ख़बर पए? असां में का हिस आहे जेका असांखे ॿुधाए थी। उहा हिस आहे ज़ाइको ऐं ज़बान हुनजो उज़्व आहे जेको हिन ज़ाइके खे महसूस कंदो आहे। असांखे ॾिसी ख़बर पइजी वेंदी आहे त शइ जो रंग कहिड़ो आहे। जीअं गुंबद साओ आहे, टमाटो ॻाढ़ो आहे, या कंहिं शइ खे या तस्वीर खे ॾिसी ख़बर पइजी वेंदी आहे त उहा तस्वीर साफ़ आहे या धुंधली आहे या आउट ऑफ फोकस आहे। असां सभु लाटुनि सां खेॾंदा आहियूं, पर तॾहिं बि हिकु जहिड़ा लाटू हूंदे बि असांखे ख़बर पवंदी आहे त कहिड़ो लाटू कंहिंजो आहे। केलनि खे ॾिसी ख़बर पइजी वेंदी आहे त इहो कचो आहे या पको आहे, ऐं खाई सघिजे थो या न। ॾिसी ख़बर पइजी वेंदी आहे त असांजो कहिड़ो दोस्त असां ॾे अचे पियो थो, हुनजो नालो छा आहे। पेंसिल खे ॾिसी ख़बर पइजी वेंदी आहे त उहा मुॾी थी वई आहे या अञा तिखी आहे। जेकॾहिं मुॾी आहे त हुनखे वधीक असां तिखो कंदा आहियूं। इन सभिनी जी ख़बर वठण बि हिकिड़ी हिस आहे, ऐं उन हिस जो नालो आहे ॾिसणु। ऐं उज़्वो जेको उन शइ में इस्तेमालु थींदो आहे, इन कम में इस्तेमालु थींदो आहे, यानी हिस में इस्तेमालु थींदो आहे, उहे आहिनि अखियूं। असां जॾहिं गॾिजी रांदि रहंदा आहियूं त असां हिक ॿिए सां कचहरी कंदा आहियूं, हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधंदा आहियूं। अज़ान जो टाइम थींदो आहे त परे खां ई आवाज़ ॿुधी असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त हाणे अज़ान थियो आहे, नमाज़ जो टाइम थियण वारो आहे। ॻहनि मेंहनि ऐं जानवरनि जे ॻिचीअ में घंटी ॿधबी आहे, जीअं असांखे ख़बर पए त उहो जानवर असांजे भरिसां आहे, असांजे साम्हूं आहे या न। असांखे गाना ॿुधी मज़ो ईंदो आहे, मौसीक़ी ॿुधी मज़ो ईंदो आहे। असां कंहिं बि जहाज़ जो, ट्रेन जो या कार जो या बस जो आवाज़ ॿुधी सम्झी वेंदा आहियूं त असांजे पुठियां या असांजे साम्हूं कहिड़ी शइ पई थी अचे। इन सभिनी जो तालुक बि इंसान जी हिकिड़ी हिस सां आहे, ऐं उहा हिस आहे ॿुधणु। हिस जो तालुक कननि सां आहे। ॿुधणु कननि सां थींदो आहे। असां कंहिं बदबूदार शइ खे ॾिसंदा आहियूं या मुंहिंजे भरिसां लॻंदा आहियूं त असांखे नक बंदि करण ते दिलि चवंदी आहे, छो त असांखे उहा शइ न वणंदी आहे। पर साॻे वक़्तु जॾहिं को गुल या ईंदो आहे साम्हूं ख़ुशबूदार, त असांखे उहा शइ वणंदी आहे, असां ख़ुशि थींदा आहियूं। जॾहिं खाधो ईंदो आहे गरम गरम साम्हूं, त हुनजी ख़ुशबू त असांखे सफ़ा बुख वधाए छॾींदी आहे। अहिड़ी तरह असां सभु जेको आहे अतर लॻाईंदा आहियूं जीअं असां मां ख़ुशबू अचे। ख़ुशबू जो तालुक संघण सां आहे, बदबू जो तालुक बि संघण सां आहे, ऐं उहा बि हिकिड़ी हिस आहे। हिकिड़ी ॿी हिस असां सम्झी जेको नालो आहे सिंघण, ऐं हुनजो तालुक आहे नक सां। असांखे ख़बर पवंदी आहे त कहिड़ी शइ सख़्तु आहे ऐं कहिड़ी नरम आहे, कहिड़ी शइ कोसी आहे कहिड़ी थधी आहे, कहिड़ी लसी आहे ऐं कहिड़ी खोरी आहे, ऐं कहिड़ी चुभदड़ आहे ऐं कहिड़ी कुंवरी आहे। इहो सभु अहसास बि असांखे हिकिड़ी हिस जे करे थींदो आहे, जंहिं हिस जो नालो आहे छुहण, ऐं असांजी चमड़ी उन छुहण खे महसूस कंदी आहे। हाणे असांखे ख़बर पई त असांखे 5 सेंसिस ॾिनल आहिनि, जंहिंखे हवास ख़म्सा चइबो आहे। ख़म्स माना 5। पहिरियों हवास या पहिरियों सेंस आहे साइट, अखियूं ॾिसण लाइ। ॿियो स्मेल, नक सुंघण लाइ। टियों हियरिंग, कन ॿुधण लाइ। चौथों टच, चमड़ी छुहण लाइ। पंजों टेस्ट, ज़बान चखण लाइ।
हाणे अचो त मुख़्तसरन ॾिसूं त असांजा इहे 5 सेंसिस जेके आहिनि उहे कीअं कमु कंदा आहिनि ऐं उहो दिमाग़ ताईं कीअं पैगाम रसानी थींदी आहे। इहो सम्झण लाइ पहिरीं असांखे तहरक ऐं ख़ाबिरूअ खे सम्झणो पवंदो। तहरक यानी स्टिमुलस बैरूनी या अंदरूनी शइ या अमल आहे जेको उज़्वे या ओॼे ते असर अंदाज़ थिए थो ऐं जानदार खे रद्द अमल ते तहरीक ॾिए थो। ॾुखिया लफ़्ज़ आहिनि पर अचो त हाणे सवलो करे सम्झूं। सम्झो त ऊंदाही ऐं रोशनी थिए थी कंहिं कमरे में। ऊंदाही थियण या रोशनी थियण उहो हिकु बैरूनी अमल आहे जेको असांजी उज़्वे यानी अखियुनि ते असर अंदाज़ थिए थो ऐं असांखे रद्द अमल ते तहरीक ॾिए थो, यानी असांखे रिएक्शन ते तहरीक थो ॾिए, रिएक्शन करण ते मजबूर थो करे। असांजूं अखियूं खुली वेंदियूं, असां ॾिसंदासीं, असां महसूस कंदासीं। अहिड़ी तरह को ॿारु रोए थो त उहो आवाज़ पैदा थो थिए। ॿार जे रोअण जो आवाज़ बैरूनी अमल आहे जेको असांजी उज़्वे या कन ते असर थिए थो ऐं असांखे रद्द अमल ते तहरीक थो ॾिए, या उथी ॿार खे चुप कराइण जी कोशिश कंदासीं, हुनखे परचाईंदासीं। जेकॾहिं को मच्छर असांखे चके थो त असां फौरन जेको आहे ॿिए हथ सां उन मच्छर खे मारण जी कोशिश कंदासीं। छा थियो जो मच्छर जो चकण असांजे चमड़ीअ ते असर अंदाज़ थियो। मच्छर जो चकण बैरूनी अमल हो जेको असांजी उज़्वे यानी चमड़ीअ ते असर अंदाज़ थियो ऐं असां धक हणी मच्छर खे मारियो, उहो असांजो रद्द अमल हो। जॾहिं खाधो पचे थो त उनजी ख़ुशबू अचे थी, असां जेको आहे उन खाधे जी ख़ुशबू जे पुठियां खाधो खाइण था वञूं त असांखे बुख थी लॻे। खाधे जी ख़ुशबू अचणु हिकिड़ो बैरूनी अमल आहे जेको असांजी उज़्वे यानी नक ते असर अंदाज़ थिए थो ऐं असांखे रद्द अमल ते या खाधे जे पासे वञण ते तहरीक ॾिए थो। अहिड़ी तरह जॾहिं असां का शइ चखूं था असांखे उनजो ज़ाइक़ो थो अचे ऐं उन खां पोइ असां रद्द अमल था कयूं। ॿार जो रद्द अमल ॾिसो त खटे जो रद्द अमल छा आहे। इन में जेको खाइण आहे या रस जो वात में वञणु आहे उहो बैरूनी अमल आहे। रस बैरूनी शइ आहे, उहा असांजी उज़्वे यानी ज़बान ते असर अंदाज़ थिए थी ऐं असांखे रद्द अमल ते या रिएक्शन ते तहरीक ॾिए थी। हाणे असांखे ख़बर पइजी वई त स्टिमुलस यानी तहरक छा हूंदो आहे। हाणे अचो त ॾिसूं त ख़ाबिरूं छा आहिनि। असां पढ़ी चुका आहियूं त असांजे तंती सरिश्ते में तंतूं हूंदियूं आहिनि जेके जिस्म जे हर हिसे में पखिड़ियल हूंदियूं आहिनि। जॾहिं बि असांजा इहे 5 हवास वारा उज़वा जंहिंमें उहे तंतूं आहिनि उहे को बैरूनी तहरक या स्टिमुलस महसूस कंदियूं आहिनि त उहो स्टिमुलस मुंतक़िल थींदो आहे बरक़ी सिग्नल में या इलेक्ट्रिकल सिग्नल में ऐं उहो सिग्नल दिमाग़ ताईं पहुचंदो आहे ऐं दिमाग़ उनखे इंटरप्रेट करे रद्द अमल कंदो आहे। हिननि 5 उज़वनि में उहे शयूं या उहे ज़रा नंढड़ा जिस्म जा जेके उन तहरक खे बरक़ी सिग्नल में मटाए ऐं दिमाग़ ताईं पहुचाइनि था उन्हनि खे ख़ाबिरूं चवंदा आहिनि। ख़ाबिरूं यानी रिसेप्टर्स उहे ख़ासि जीव घरड़ा हूंदा आहिनि या तंतुनि जूं पुछड़ियूं हूंदियूं आहिनि, ॿई थी सघनि था, या जीव घरड़ा हूंदा ख़ासि या तंतुनि जूं पुछड़ियूं हूंदियूं। उहे जानदार खे तहरक जी ख़बर था ॾियनि। इंसान वटि अनेक ख़ाबिरूं हूंदा आहिनि, तमामु घणा ख़ाबिरूं हूंदा आहिनि, पर उहे चइनि क़िस्मनि में हूंदा आहिनि। हिकिड़ा कीमियाई हूंदा आहिनि जेके कीमियाई अमल करे उन रद्द अमल खे या शइ खे बरक़ी सिग्नल में मुंतक़िल कंदा आहिनि। ॿिया गरमाइश वारा हूंदा आहिनि जेके सर्दी गर्मीअ खे महसूस करे उन खे बरक़ी सिग्नल में मुंतक़िल कंदा आहिनि। ॿिया दॿाउ वारा आहिनि जेके प्रेशर खे या दॿाउ खे बरक़ी सिग्नल में मुंतक़िल कंदा आहिनि ऐं ॿिया रोशनीअ वारा हूंदा आहिनि जीअं अखि में, उहे रोशनीअ खे बरक़ी सिग्नल में मुंतक़िल कंदा आहिनि। बैरूनी अमल वारा जेके जीव घरड़ा आहिनि या जेके हसास घरड़ा आहिनि उहे जीव घरड़ा हूंदा आहिनि। जेके बैरूनी अमल वारा ख़ाबिरूं ऐं हसास घरड़नि वारा ख़ाबिरूं आहिनि उहे जीव घरड़ा हूंदा आहिनि। पर जेके तहबंद तंतूं हूंदियूं आहिनि जीअं ख़ासि टेम्परेचर लाइ हूंदियूं आहिनि या गरमाइश लाइ हूंदियूं आहिनि या खुलियल तंतूं जेके असांजे सॼे चमड़ीअ में मौजूदु आहिनि उहे
तंतुनि जूं पुछड़ियूं हूंदियूं आहिनि। हाणे अचो त ॾिसूं त हे ख़ाबरूं पैगाम कीअं हासिल कनि था ऐं दिमाग़ ताईं कीअं पहुचाइनि था। असां तंती सिरिश्तो ॾिसी आया आहियूं। असांखे ख़बर आहे त जेके असांजूं नर्व्स आहिनि उनजे एंडनि ते ख़ाबरूं लॻल हूंदा आहिनि। अखियुनि वारियूं तंतूं बि, जिस्म जे चमड़ीअ वारियूं तंतूं बि, नक वारियूं तंतूं बि, वात वारियूं तंतूं बि ऐं कननि वारियूं तंतूं, उन सभिनी में ख़ाबरूं लॻल हूंदा आहिनि। उहे ख़ाबरूं जेके आहिनि उहे पैगाम खणी ऐं स्पाइनल कार्ड ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं स्पाइनल कार्ड मां इहो पैगाम दिमाग़ ताईं पहुचंदो आहे। हाणे सम्झो त असांखे जेको आहे किथे का कंडो लॻो, असांखे आङुर में कंडो लॻो, असांजे आङुर जा जेके ख़ाबरूं आहिनि जेके असांजी चमड़ीअ में आहिनि उन्हनि महसूसु कयो त बैरूनी रद अमल, बैरूनी तहरीक थी आहे, स्टिमुलस थियो आहे, उन ते रिएक्ट कयो या रद अमल कयो। उन रद अमल जे तौर ते बरकी सिग्नल या इलेक्ट्रिकल सिग्नल पैदा थियो जेको तंतुनि जे वसीले करंघे वारी रग ते या स्पाइनल कार्ड ताईं पहुतो। स्पाइनल कार्ड दिमाग़ खे पहुचायो, दिमाग़ फौरन उनखे इंटरप्रेट कयो या उनजो हिसाब लॻाइं त छा थियो आहे ऐं फौरन जेको आहे पंहिंजो हुकुम जारी कयईं, जेको हुकुम वापसि उन तंती सिरिश्ते जे मार्फत आयो ऐं जेके आङुर में जेके असां जूं मसल्स आहिनि या पठा आहिनि उन्हनि खे ऐं जेके बाहि में पठा आहिनि उन्हनि खे पैगाम मिलियो ऐं असां फौरन पंहिंजी बाहि या हथु उन कंडे खां परे कयो। सो अहिड़ी तरह सूर जो इतला आङुर खां वठी ऐं दिमाग़ ताईं पहुतो ऐं दिमाग़ खां वापसि रद अमल हुनजो या जेको रिएक्शन हो उहो आङुर ताईं या बाहि ताईं पहुतो। इंसानी जिस्म में ख़ाबरुनि जा त घणई क़िस्म आहिनि पर कुझु ख़ासि क़िस्म ई आहिनि। ॾिसण वारा जेके आहिनि उहे हिकिड़े रॉड वारा हूंदा आहिनि, हिकिड़ो कोन वारा हूंदा आहिनि, हिकिड़ा ॿुधण वारा ख़ाबरू हूंदा आहिनि, सुंघण वारा ख़ाबरू आहिनि जेके ओपन एंडेड आहिनि, ज़ाइके वारा ख़ाबरू आहिनि जेके केमिकल आहिनि, फ्री नर्व्स एंडिंग आहिनि जेके असांजे जिस्म में एहसासु, असांजी चमड़ीअ में एहसासु कंदियूं आहिनि, छुहण जो एहसासु कंदियूं आहिनि, ऐं मेनिस कार्पस्कुलस जेके टेम्परेचर जो या गर्मी सर्दी जो एहसासु कंदियूं आहिनि। असांजे दिमाग़ जा मुख़्तलिफ़ हिसा मुख़्तलिफ़ शयुनि खे या मुख़्तलिफ़ हिस खे या मुख़्तलिफ़ सेंस खे सेंस कंदियूं आहिनि। जीअं साम्हूं वारो जेको आहे दिमाग़ उहो स्मेल जो आहे, ख़ुशबू जो आहे या सुंघण जो आहे। हियरिंग लोंदड़ी वारो दिमाग़ या साइड वारो दिमाग़ आहे ॿुधण जो। टच मथे जो दिमाग़ आहे जीअं तालू चइबो आहे। टेस्ट बि इन दिमाग़ में आहे ऐं विजन या अक्स जो दिमाग़ या ॾिसण जो दिमाग़ जेको आहे सेंस उहो असांजे पोएं दिमाग़ में आहे। असां वधीक ख़ाबरुनि जे बारे में ऐं दिमाग़ जे इस्तेमाल जे बारे में उन ख़ाबरुनि सां अॻियां पढ़ंदासीं जिन असां हर उज़वे खे अलॻि अलॻि ॾिसंदासीं। अॼोके सबक़ ख़तम करण खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करणु चाहियां थो त ॿ शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ा हूंदा आहिनि हवास ऐं ॿियो हूंदो आहे अहसास। अक्सर माण्हू उन्हनि ॿिन्ही में कंफ्यूजन कंदा आहिनि, ॿिन्ही में मिक्सअप करे वेंदा आहिनि। सो मां चाहियां थो त असांखे ख़बर पइजी वञे त हवास छा आहे ऐं अहसास छा आहे। सो हवास आहिनि ॾिसण, ॿुधण, छुहण ऐं सिंघण। हवास आहिनि ॾिसण, ॿुधण, छुहण, सिंघण ऐं चखण। सेंसिस चइबो आहे हिनखे, साइट, हियरिंग, टच, स्मेल ऐं टेस्ट। पर उन जे बरअक्स जेके अहसास आहिनि उन्हनि जो को ख़ाबरू कोन हूंदो आहे, उहे बग़ैर ख़ाबरू जे हूंदा आहिनि, इंसान जे अंदर जे इमोशन्स मां या जज़्बात मां पैदा थींदा आहिनि। उहे आहिनि ख़ुशी, ॾुख, डपु, कराहियत, कावड़, तहजुब। यानी फीलिंग्स आहिनि हैप्पीनेस, सैडनेस, फियर, डिस्गस्ट, एंगर ऐं सरप्राइज़। हवासनि में या सेंसिस में ऐं अहसास में ऐं फीलिंग्स में फ़र्क़ु आहे। हवासनि लाइ को तहरुक हुअणु खपे, बैरूनी या अंदरूनी, ऐं अहसास लाइ तहरुक जेको आहे उहो इमोशन हूंदो आहे, बैरूनी या अंदरूनी तहरुक कोन हूंदो आहे। हिन ते हीउ सबक़ पूरो थियो।
अॻे सबक़ में अखियुनि जे बारे में ऐं जे क़ाबुलनि जे बारे में ॾिसंदासीं। अल्लाह हाफ़िज़।